जेकी मंझि जहान सो तारे तगे तुंहिंजे, जेकी मंझि जहान सो तारे तगे तुंहिंजे, लुत्फ़ जे लतीफ़ चवे तो वटि कमी कान, अदुल छुटा आउन को फेरो कज फज़ल जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामीर हुसैन। नूरबानू 1942 ईस्वी में ज़िले बदीन सिंध जे पीर लाशारी वेझो ॻोठु गोपांग में पैदा थी हुई। बाद में हुआ तलार सिंध ॾांहुं मुंतक़िल थी वई। हिन जे वालिद जो नालो सुलेमान गोपांग हो, जेको हिकु ग़रीब हारी हो। उहा कंहिं स्कूल में पढ़ण लाइ न वई हुई ऐं वेझे ॻोठनि में शादियुनि में गाना ऐं सेरा ॻाईंदी हुई। हिन हयात गोपांग उस्ताद मिठू कच्छीअ खां मौसीक़ीअ जी तरबियत हासिल कई। नामवर स्कॉलर पीर अली मोहम्मद शाह राशिदी ऐं पीर हसामुद्दीन शाह राशिदीअ खे सिंध जे मौसीक़ी ऐं सक़ाफ़त सां ॾाढी मोहबत हुई। उन्हनि टलारनि में सैयद वॾल शाह राशिदीअ जी रिहाइशगाह जो दौरो कयो। सैयद वॾल शाह उन्हनि जे एज़ाज़ में हिकु म्यूज़िक प्रोग्राम जो बंदोबस्तु कयो। नूरबानूअ खे उन ई प्रोग्राम में ॻाइण लाइ सॾियो वियो। महिमान हिन जे कुदरती मिठे आवाज़ खां ॾाढो मुतासिर थिया ऐं हिन खे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ॻाइण जो मशवरो ॾिनो। पीर ज़मान शाह राशिदी सैयद वॾल शाह जे फ़र्ज़ंद खे 1960 ईस्वीअ जे ॾहाके में रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ करायो। रेडियो पाकिस्तान ते हिन जो पहिरियों गानो मुंहिंजनि माण्हुनि जूं ॿोलियूं, उहो गीत हिकु मशहूरु गानो साबित थियो ऐं उहो सिंध जी हर ॻोठ में मशहूरु थियो। 1970 ऐं 1980 ईस्वी वारे ॾहाके में हूअ सिंध जे सभिनी खां मक़बूल औरतुनि जे लोक गुलकारनि में हिकु हुई। रेडियो पाकिस्तान हिन घणनि ई गाना हिकु सवले ॻाइणे जे तौर ते ॻाया। उन हूंदे बि हिन ॻाइणे मास्टर मोहम्मद इब्राहिम, मिठू कच्छी, ज़रीना बलोच ऐं अमीना सां गॾु ॻाया। उहा पंहिंजे सिंधी शादियुनि, गाननि ऐं लाॾनि सेरनि जे करे पिणु मशहूरु थी हुई। हिन जा कुझु गाना रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे म्यूज़िक लाइब्रेरी में अॼु बि मौजूदु आहिनि। नूरबानू 14 फरवरी 1999 ईस्वीअ ते तलार में वफ़ात करे वई ऐं खेसि हैदर शाह लकियारी क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। हिन जी धीउ हुमेरा गोपांग पिणु गुलकारा हुई, पर हूअ पंहिंजे माउ जी मक़बूलियत हासिल करे न सघी। तव्हां सॼणनि खे हीउ वीडियो कीअं लॻो? उमेद आहे त तव्हांखे हीउ मुख़्तसिर वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे वधि खां वधि सुठी ऐं सची हिस्ट्री तव्हां ताईं पुॼायूं। सो असांजी कोशिशि हुई त तव्हांखे अॼु हीअ हिस्ट्री पुॼायासीं। उमेद आहे त तव्हां सॼणनि खे पसंदि आई हूंदी। सो हिन वीडियो खे बि लाइक करियो, चैनल खे बि सब्सक्राइब करियो, हिन वीडियो खे पंहिंजनि दोस्तनि, माइटनि, अज़ीज़नि सां बि शेयर करियो ऐं असांजी वधि खां वधि सपोर्ट करियो। त मिलंदासीं हिकु नई वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।